हरिओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधजो। गुरु गोरखनाथ जो गुरु मुछंदर हो। हुनखे ख़्यालु आयो त चवनि था त संसार में वैश्य भोगन जो रस ॾाढो मिठो आहे, सो हिकिड़े बार चखे ॾिसां मां बि। ऐं हू समाधि में वेठो योग शक्ति सां पंहिंजो शरीर त्यागे हिकु राजा जंहिं उन वक़्तु प्राण छॾिया हुआ उन जे शरीर में वञी प्रवेश कयईं त राजा वरी जीरो थी उथियो, पर उन में आत्मा त मुछंदर नाथ वारी हुई। हुन शरीर सां मुछंदर नाथ खूब भोगन विलासन जो रस वठणु लॻो। हुन पंहिंजे शरीर त्यागण खां अवल जॾहिं हू समाधि में वेठो थिए त सभिनी शिष्यनि खे हुकुम कयो त को बि हिन वटि न अचे जेसिताईं हू पाण पंहिंजे शरीर में वापसि न अचे, छो त हिनखे अंदेशो हुओ, हिनखे अंदाज़ो हुओ त मतां को खेसि जाॻाइण जी कोशिशि करे या खेसि प्राण हीण ॼाणी संदसि शरीर खे साड़े छॾे। त अॼु राजा जे शरीर में वेठो आहियां, सुभाणे को अची मुंहिंजो शरीर जलाए छॾे। इन ई करे हिन सभिनी पंहिंजे शिष्यनि खे मना कयो त मूं पर केरु न अचे। पर गोरखनाथ ॾिठो त गुरू जो शरीर त हिते पियो आहे, पर पाण पियो थो राजा जे शरीर में वासो करे भोग विलास करे। सो छा कयईं जो हिकु ॾुकड़नि जी जोड़ी अहिड़ी ठारायईं जो उन मां धक हणण सां आवाज़ पियो निकिरे त जाग मुछंदर। गोरख आया। पोइ उहा जोड़ी खणी वञी मुछंदर नाथ जे शरीर वटि वॼाइण लॻो। इहो आवाज़ ॿुधी हू सुजाग थियो ऐं गोरख खे ईंदो ॾिसी पंहिंजी शक्ति सां वरी राजा जे शरीर छॾे पंहिंजे शरीर में अची वासो कयईं। ईअं करण करे राजा वारो शरीर वरी मुर्दो थी पियो। मतिलबु त शरीर त कुझु बि नथो करे सघे, भोग वग़ैरह सभु आत्मा थो भोगे, पर निर्लीप थो रहे। असांजे शरीर जी हर हिकु इंद्री कुझु बि करे थी त आत्मा जी सत्ता सां, ताक़त सां। वाक इंद्री ॻाल्हाए थी, कन ॿुधनि था त सभु उन जी शक्ति वसीले, न त शरीर कुझु बि नथो करे सघे। इन ई तरह टेई गुण सतु रजू ऐं तमू बि आत्मा जे अधीन आहिनि। सो विस्तार सां भॻवान 14 अध्याय में वर्णन कया आहिनि। हर हिकु शेर में अनेक गटियूं ऐं रस्ता आहिनि ऐं हिकु जो नालो जुदा जुदा आहे, पर उन शेर जो नालो छा खे थो कोठिजे? उहो त सारे शेर जो नालो आहे। उन नाले न हुजे त कमु न हली सघे। इन ई तरह हिन शरीर में जुदा जुदा इंद्रियूं, गुस्सो, उज़वा ऐं गुण आहिनि, पर आत्मा उन शेर जे नाले वांगुरु आहे। उहो नालो उन आत्मा जो आहे, छो त हू सभिनी खे सत्ता थो ॾे, ताक़त थो ॾे, पर पाण कुझु बि नथो करे। जीअं शेर जो नालो कंहिं बि घटी या रस्ते जो नालो न आहे या कंहिं घर जो नालो न आहे, पोइ बि उन शेर जे नाले सवा शेर में को कमु थो थिए। चो जय सिया राम। हिन नंढड़ी कथा मां तव्हांखे आत्मा जी नॉलेज थी हूंदी त आत्मा ई सभु कुझु करे थी, भोगे थी। शरीर त सिर्फ़ु पुतलो आहे। जॾहिं आत्मा निकिरी वई तॾहिं शरीर हिकु पुतलो आहे, शरीर में कुझु आहे ई कोन। आत्मा सभु कुझु कंदे हूंदे बि कुझु थी करे। जो जय सिया राम। अगरि ही नंढड़ी कथा तव्हांखे वणी त हिन कथा खे पंहिंजनि सां गॾु शेयर कयो। चओ जय सिया राम।